या अरे असलम भुट्टा छाल वाला मां ठीक है हिते छा ड्रामे जी शूट आहे या न यार शूट काने का पोइ असल में छा है जो हेतिरो वक्त कोरोना पे हले हाँ पार्क बंद हुआ हाँ सो हाणे खुलिया आहिनि माशाल्लाह तो मुझे थोरो तफरी करे चूं असां वाला माशाल्लाह यार मां त तू आयो हिते कीअं आयो मां असल में हिते आयो हुअसि मूंखे अलीगुल मला टाइम ॾिनो अच्छा मुंहिंजो यूट्यूब जो चैनल आहे न सोजरो हाँ 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 सो मूंखे चई त मां हिन टाइम ते हेॾे ईंदोमांइ ऐं तूं हिते ई मूंसां मिलजांइ अच्छा सो अलाए छो न आयो कंहिं कम सां अलाए रिकॉर्डिंग थी पियसि पोइ हाणे मां वरी इहो घुमंदे हाणे वापसि पियो वियुसि त तोखे ॾिठुमि अरे वाह, वाह, इहो वायो कम दियो मुंहिंजा भाग भला तूं जेको वठ न पियो ॾे हाँ ले ले हिन बहाने भला कुझु ॻाल्हियूं करे वठूं हाँ बिल्कुल बिल्कुल मूंखे ख़ुशी थी थिए जो पाण हिकिड़े सुठे माहौल में मिलिया आहियूं हाँ मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त अमन मेमन जे करे एक्टर न हुजे हा त छा हुजे हा अमन मेमून एक्टर न हुजे हा त छा हुजे हा बिज़नेसमैन हुजे माशाअल्लाह छो त मां मेमून आहियां हा ऐं मां हूअं बि बिज़नेस माइंडेड आहियां हा त मां बिज़नेसमैन आहियां त एतिरो पैसो एतिरी मूड़ी तो वटि यानी हुई जो तूं इहो सोचियो आहे त तूं बिज़नेसमैन हुजे न पैसो न खपे बिज़नेस जे लाइ पोइ बिज़नेस जे लाइ दिमाग़ु खपे दिमाग़ु माशाअल्लाह दिमाग़ु खपे त हिन मिटीअ खे सोन कीअं ठाहिणो आहे वाह 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 उहो मूं वटि आहे हा इहो इहा थी असल जेका मेमण वारी मेमणी की रग यार कमाल जो माण्हू आहे हा। तूं पीटीवी खां मुंहिंजे ख़्याल में पंहिंजी एक्टिंग जो हा बिल्कुलु 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 तूं असांजो सीनियर आहीं असां खां पहिरीं आयल आहीं पर असां उन खां पोइ जेको आहे 2-3 सालनि खां पोइ आयासीं पाण गॾु हिकिड़ो सीरियल कयोसीं आईनो हा ऐं उहो ॾाढो यादि रखंदड़ माण्हू पॉपुलर स्टेज हा माण्हुनि तमामु घणो यादि रखियो बिल्कुलु बिल्कुलु ऐं असां 3 माण्हू ॾाढा पॉपुलर थियासीं तूं ऐं मां ऐं सईद वागो सईद वागो हा इहे 3 सां पाण हिकिड़े कमरे में रहंदा हुआसीं हा छो त सईद वागे जो बि हिकिड़ो तकियो कलाम हो प्यारा प्यारा छा कंदी न न उहो कंदो हथ लीडर आहियो साईं लीडर आहियो साईं लीडर हा पोइ वरी मां ऐं तुंहिंजो हुयो त प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे ॾाढी ज़ालिम हा तूं बि शायदि कुझु कंदे हुयो हुन में न मुंहिंजो को तकियो कलाम कोन असां वरी जेको आहे हिकिड़ो ग्रुप जेको असां वारो हुयो इहो ई साॻियो असां वरी पढ़ण वारा स्टूडेंट हुआसीं अच्छा हा मां रसूल बख्श डायरी कैसर खान गज़ल इहे असां पढ़ण वारा स्टूडेंट हुआसीं अच्छा इहो सीरियल काफ़ी पॉपुलर थियो उन खां पोइ तूं ॿिया बि सीरियल कया हा पर मोस्टली तूं घणो कमु समेजे साहब वटि कयो हा बिल्कुलु इन में को शक कोन्हे को अगरि ॾिठो वञे त समेजे साहब ई मूंखे हीरोशिप में खणी आयो ऐं हीरो जो कैरेक्टर ऐं सीरियल ऐं मतिलबु त मुंहिंजी पॉपुलरिटी में समेजे साहब जो 99% हथ माशाअल्लाह बल्कि 110% आहे माशाअल्लाह लेकिन इन में तोखे हिकिड़ो नुक़सान बि थियो हूंदो जो मोस्टली जॾहिं बि ॿिया प्रोड्यूसर ड्रामो कंदा हा जॾहिं समेजे साहब ड्रामो न हूंदो त उहे तोखे बुक न कंदा हा असल में छा हो जो इहो हूंदो हो छा आहे जो उन वक़्तु नाटक रंग हिकिड़ो हो ऐं चैनल बि हिकिड़ो हो ऐं एक्टर बि तमामु घणा हुआ पोइ छा थींदो हो जो जंहिं सीरियल में असां हूंदा हुआसीं ऐं उहा यकीनन मोस्टली समेजे साहब जी हूंदी पोइ ॿी सीरियल वरी असांखे उन्हनि एक्टरनि खे वेट करायो वेंदो पर जेकॾहिं उन्हनि खे ज़रूरत हूंदी त उन मां बि हुनखे कास्ट कंदा पर उन लेवल ते कास्ट कोन कंदा हिकिड़ी लेवल हूंदी आहे न उन लेवल ते कास्ट कोन कंदा ऐं अक्सर इहो बि असांजे जुमिला कन ते ईंदा त यार ही समेजे साहब जा एक्टर आहिनि हालांकि एक्टर कंहिंजा बि न हूंदा आहिनि समेजे साहब जा या असलम भुट्टे जा या अहमद मेमण जा एक्टर न हूंदा आहिनि अच्छा इन में हिकिड़ी ख़ुशि नसीबी मुंहिंजी इहा आई त मां जेको आहे सो समेजे साहब खां अलावा बि ॿियनि प्रोड्यूसर्स वटि कमु कयो जिन में मंज़ूर मुंशी बि हुयो समीम बलोच बि हुयो बदिल मसरूर बि हुयो फैज़ बुगियो बि हुयो हा न मां बि सभिनी वटि कमु कयो आहे अलहमदुलिल्लाह मंज़ूर मुंशी जूं 2-3 सीरियल कयूं मूं समी बलोच जूं 2-3 सीरियल कयूं मूं में तूं मौजूद मंज़िलूं मुसाफ़िर इहे सभु कयूं बादल जमाली जूं 3 सीरियल कयूं मूं हैदर इमाम रिज़वी जी उन वक़्तु रंगे इना हलंदो उन में उहो सीरीज़ हुई उन में अविल सोयल मां कैरेक्टर कंदो हुउसि काज़िम पाशा सां 3-4 सीरियल कयूं ऐं जंहिंमें हिकिड़ी सीरियल हुई उलझन जंहिंमें कुर्बान जीलानी जी ओरिजिनल डेथ थी
किस्त नंबर 12 में जॾहिं शूट पिया कयूं त हुनजी अलाह ताला जी तरफ़ां बुलाव अची वियो हुनजो पैगाम ऐं हो हलियो वियो। उन में मुंहिंजो मेजर रोल हुयो। फर्स्ट नंबर ते लीड जेको आहे बहरूस सब्ज़ी वारी जो ऐं जेको आहे सो सेकेंड मां हुअसि। अच्छा, काज़िम पाशा हिकिड़ो लॉन्ग प्ले बि कयो हो। हा, या त इहो मुंहिंजो लिखियलु हुयो। हा, तुंहिंजो लिखियलु। ऐं असां सभु हलियासीं शायदि सिंध जो पंहिंजो असां वियासीं हैदराबाद खां अॻियां सोमनियाणी वारो जेको बेलो आहे उते वियासीं। इन जी शूट कई असां ऐं मुंहिंजो कैरेक्टर तमामु नंढो हो ऐं ओपनिंग जो कैरेक्टर हो मुंहिंजो, ओपनिंग जो कैरेक्टर हो। ऐं उन में मूंखे काज़िम पाशा काफ़ी शयूं मूंखे ॿुधायूं जंहिंमां मां हुन मां सिखियुसि इहा ॻाल्हियूं। हालांकि मुंहिंजो कैरेक्टर नंढो हो पर मां नंढो ऐं वॾे कैरेक्टर ते मां रिफ्यूज़ कोन कंदो हुउसि। ज़ाहिर आहे एक्टर आहे, कमु आहे, कमु करिणो आहे ऐं इन करे त मां हुनजो इहो कमु कयो हो। बाक़ी हुनजी शूट मुंहिंजे ख़्याल में त हाला में मटियारी में अलाए हाला में थी की हवेली में थी। अच्छा ॿुधो, इहो पाण गॾु मंज़ूर मुंशी मरहूम जो हिकिड़ो सीरियल कयोसीं मोरो ॾाणा बिल्कुलु, ऐं उनजी शूट उमरकोट में थी, थर में थी, यादि आहे तोखे? ऐं उते तोखे शायदि इहो बि यादि हूंदो त जॾहिं असां उते वञी फस्ट टाइम वियासीं त असांखे अङण में खटूं हुननि जेको विछाए ॾिनियूं। उमरकोट में रहंदा हुआसीं। उमरकोट में। ऐं हुननि बसरनि जी ॿोरी बि आंदी हुई। त मां हैरान थी वियुमि ऐं मां तोखे ई पुछियुमि यार बसर छो आंदा अथनि? त हुननि माण्हुनि चयो त भई इहे ॿ टे बसर तव्हांजी विहाणनि जे हेठां रखंदासीं। मूं चयो यार विहाणनि जे हेठां बसर जो रखंदो त असांखे त निंड ई कोन ईंदी धप में। पोइ चयूं हुन साईं तव्हांजी सेफ्टी लाइ रखूं, सेफ्टी जे लाइ, यादि आहे तोखे? ऐं पोइ चयूं त भई उहो राति जो पीअण भला ईंदी ऐं पोइ असांखे त निंड ई न पई अचे। हा, ज़ाहिर हुननि त असांजे लाइ त ज़ाहिर असांखे सेफ करणु त हुननि जो ज़िमेदारी हुई न। पर हाणे असां त शहर में रहंदड़ माण्हू इहे बसरनि जे विहाणनि ते किथे सुम्ही सघंदा आहिनि, पर हू त असांखे सेफ करणु लॻनि। सुभाणे असांजे मथां का प्रॉब्लम थिए त हू परेशान थी वेंदा न, इहो मसइलो। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त उते ई जेको आहे सो शायदि शूट खां अॻु में या शूट खां पोइ मूंखे यादि थो अचे यार पॉपकॉर्न त खाओ न तव्हां खाओ भले। त पोइ तव्हां जेको आहे सो शायदि विझण पे वियो ऐं तव्हांजो टुवाल ॿधल हुयो। मूंखे टुवाल ॿधल हुयो। असल में इहो मीर मोहम्मद लाखो असांजो पुराणो एक्टर आहे, अलाह ताला हुनखे हयाती ॾिए। उहो ज़ाहिर आहे जॾहिं माण्हू ओॾीमहिल यंग आहे ऐं ॿियो जेको आहे नालो छा त खछड़ बि करे थो, बैचलर वेठो आहे, कहिड़ी ख़बर आहे छा आहे त खछड़ पियो करे। मां वञा पियो विझण, ज़ाहिर कॉमन बाथरूम हुयो, विझण पियो वञा त मां अची टुवाल ॿधी हुई, लाइन लॻी पई विझण में बि, त टुवाल ॿधी अचे। मां मीर मोहम्मद भरिसां बीठो, मूंखे चई अहमद टुवाल लाइ मूंखे ॾिस मीर मोहम्मद तोसां इहा मुंहिंजी खछड़ न आहे, न लाइजांइ, न लाहींदोसीं, मूंखे न टुवाल न लाइजांइ, न लाहींदोसीं, मूंखे न लाइजांइ। ईअं करे पियो वञा, ईअं हथु हीअं वधायो, मां टुवाल लाहे छॾीमांसि। हुनखे हा मूं चयो तूं चयो लाइ, मां बि लाहे छॾीमांसि। अड़े मूंखे जी क़ुरान में बाबा ॿध पा पा यार छा थो करी, सभु एक्टर आहे पा पा। मूं चयो न मां न पाईंदुसि, मां ॿाहिरि थो वञा दर खां। चई न पोइ वरी मीर मोहम्मद जो वारो आयो। मां चयो मीरू टुवाल लाइ, चई न मुंहिंजो न लाहे, भॻो बाथरूम में पाण ई लही वियुसि। अच्छा ॿुध, इहो सेम इहा ई जेको आहे सो कार्रवाई तव्हां दुबई में बि कई? असल में छा आहे, असल में बेटा हूअं माण्हू मूंखे बिल्कुलु सीरियस सम्झंदा आहिनि ऐं ज़ाहिर आहे सेट ते हूंदा आहियूं या किथे वेठा हूंदा आहियूं कंहिंमें महफ़िल में त माण्हू सीरियस हूंदो आहे इहो। पर जॾहिं मां पिकनिक ते हूंदो आहियां या शूट ते आहियूं असां ॿाहिरि, त मां उन शूट खे इंजॉय बि कंदो आहियां। त दुबई में हुआसीं असां सभु हुआसीं, इमरान चांडियो, ख़ैर मोहम्मद ऐं सिंध टीवी जो ड्रामो, अली कटपर ऐं इहे सभु हुआसीं, सजी भुट्टो ऐं हो नाल छा अथसि। उते बि तव्हां सभु कपिड़ा लाहे छॾिया? उते न कपिड़ा मूं कोन लाथा, मूं माना ॿी खछड़ कई, उहा सेंसर आहे। अच्छा हा, उते खछड़ियूं त यार शूटिंग में थींदियूं आहिनि, इन जो को हू कोन्हे को, इन सां ई लाइफ आहे, इहा ई गुज़रंदी आहे, ॿियो बाक़ी छा रखियो आहे। न इहो सही थो चए, ऐं इहो तमामु हिकिड़ो सुठो हिकिड़ो छा चवंदा आहिनि त हिकिड़ी इंजॉयमेंट आहे जेका माण्हू दोस्तनि सां शेयर कंदो आहे। असल में ख़बर छा आहे, ॿी ॻाल्हि कान्हे, टीवी ते तो ॾिठो हूंदो, मां सीरियस हूंदो हुउसि
ऐं कमरे में हूंदो हुउसि कंहिंसां कंहिं क़िस्म जी का ख़शियत अहिड़ी क़िस्म जी का घणो कोन ॻाल्हाईंदो हुउसि। पोइ जॾहिं हिननि शयुनि जी PTV जे प्रोड्यूसर्स खे ख़बर पई न त हुननि चयो यार अहमद अहिड़ो आहे कोन, हू मतिलबु परपुट इन जे लाइ साख खणण लाइ तयारु आहिनि त अहमद अहिड़ो न आहे। पोइ सलाह हिननि खे चयो त बाबा अहमद अहिड़ो थी सघे थो, इन करे जो अहमद रहियो आहे 6 साल हॉस्टल में। हॉस्टलर जेको हूंदो आहे न उहो ओपन हूंदो आहे, ऐं मां रहियो हॉस्टल में आहे। चईं अहमद सां खशट न कयो, अहमद तव्हां खां वधीक आहे, पर इहो हिते कोन ॻाल्हाईंदो आहे घणो, पर हूअं खशट में वधीक अथव, छो त हॉस्टलर आहे। मां पाण आहे सलाह पाण हॉस्टलर आहे, रहियो आहे यूनिवर्सिटी में, सो इन करे जेको आहे हुनखे पोइ इहा पक थी त हा थी सघे थो। अच्छा, अहमद ईअं न आहे इहो त कंफर्म आहे, चलो ठीकु आहे। तव्हां जेको स्कैंडल बि कोन थियो, छो त घणे भाङे तव्हां मूंसां इलाही कमु कयो आहे, यानी PTV खां वठी वेंदे ॿियनि सिंधी चैनल्स ताईं। बिल्कुलु। त मूंखे तुंहिंजो को स्कैंडल ॿुधण में ॾिसण में कोन आयो, हालांकि छोकिरियूं तोखे पसंदि कंदियूं ऐं चाहींदी बि हुयूं त अहमद सां कुझु घड़ियूं वेहे कंपनी करे, ऐं तूं ॾाढो सुहिणो बि हूंदे, स्मार्ट बि हूंदे, त तुंहिंजी दिलि कोन चवंदी त यार को महबूब को हुजे को जंहिंसां पगड़ियूं वेझनि ॻाल्हाइजी। हा, इहा हक़ीक़त आहे, ऐं छाहे जो हर इंसान में पंहिंजी जाइ ते इहा हिस्स आहे त हुजणु घुरिजे, पर छाहे जो मुंहिंजो जेको 99% जेको मुंहिंजो कंसंट्रेट हुयो उहो पंहिंजे कम ते हुयो। मां कम खे घणी तरजीह ॾींदो हुउसि बनिस्बत ॿियनि शयुनि जे, ऐं ॿियो इहो हो त कमु ख़तमु थींदो हो, घर हलियो वेंदो हुउसि, वधीक मां कोन पवंदो हुउसि कंहिं पंचायत में, न कंहिंजी गिला करणु या हिन जी अहिड़ी क़िस्म जी कंहिं बि हुन में एक्टिविटी में मुंहिंजो हिसो कोन हूंदो हो। पोइ इन करे ज़ाहिर आहे इन कम जे लाइ कॉल बैक कॉल करणु, ई टाइम ॾियणु वठणु अचणु वञणु, इहो मां अफोर्ड न पियो करे सघां, या त इकनॉमिकल अफोर्ड न पियो करे सघां, ज़ाहिर आहे इकनॉमिकल अफोर्ड न पियो करे सघां, या त वरी मुंहिंजे हुन में नेचर में कोन हो त मां वेही कंहिंसां रूबरू जेको आहे सो इहे अहिड़े क़िस्म जो राग पाट कयां, इहे सभु शयूं। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे फील थी त कुझु अरसो सिंधी चैनल्स तोखे बुक करणु छॾे ॾिनो, उनजी छा वजह आहे? सिंधी चैनल्स बुक करण जो मसइलो अटकी पवंदो आहे कॾहिं कॾहिं, उहो अटकंदो आहे ख़ासि तौर ते स्पेशली एक्टर जो पेमेंट ते। ॿियो को एक्टर में कहिड़ो एब आहे, कहिड़ी क़िस्म जो, मतिलबु को बि डायरेक्टर जेकॾहिं मुंहिंजे लाइ इहो चवे त भई अहमद टाइम ते नथो अचे, हिन जे करे असांजी शिफ्ट ख़राबु थी वई, हिन जे करे असां नुक़सानु खाधो, अहिड़ी क़िस्म जो को बि डायरेक्टर ईअं न थी सघे। मां डायरेक्टर खां पहिरीं ईंदो आहियां, इहो तूं पाण कमु कयो आहे या असां, छो त तूं पाण पंक्चुअल आहीं, इन करे जो तूं पाण PTV जो जेको बि एक्टर आहे न उहो पंक्चुअल आहे। सो इन करे बाक़ी इहे नंढा नंढा मसइला मसाइल पेमेंट्स ते क्लैश थी वेंदो आहे त मां एतिरा न वठंदो, एतिरा ॾियो, या मूंखे पैसा ॾियो, मूंखे ज़रूरत आहे या उहा, पोइ उन में इहो आहे 5-7 महीना गैप अची वेंदो आहे चैनल ते, पोइ कंहिं सीरियल में ॿिनि में हिकु ॿिनि न रखंदा आहिनि, वरी पोइ हुनखे ज़रूरत पवंदी आहे त रखंदा आहिनि। ऐं इहे सभु शयूं मां इहो सम्झंदो आहियां त अलाह ताला जे तरफ़ां जेतिरो इंसान जो जिते बि रोज़ी नसीब लिखियलु आहे उहो उन टाइम ते उनखे में तव्हांखे मिलंदो, बाक़ी अदरवाइज़ तव्हां खणी केतिरो बि कंहिंसां खणी गहरा हुजो, दोस्त हुजो, तो जीअं मसलन मुंहिंजे ख़्याल में जेतिरियूं सीरियलियूं कयूं आहिनि उन में मां 4-5 सीरियलुनि में आहियां। जी बिल्कुलु ठीकु आहे, पर मां सभिनी में त न आहियां न, मुंहिंजी ज़रूरत न हुई, ऐं ॿी ॻाल्हि मुंहिंजो नसीबु कोन हो, त इहो थींदो आहे, इहो को इशू कोन्हे, असांजी फील्ड अहिड़ी आहे, ज़ाहिर आहे हिन वटि न हूंदुसि त हुन वटि हूंदुसि, इहो आहे। अच्छा अहमद, ॻाल्हि खे हाणे खुटायूं था, मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त हिन हेॾे सारे सिनारियो में यानी तुंहिंजे वारनि में बि तुंहिंजी ॾाॾी में बि अछा वार पइजी विया, त एॾो सारो वक़्तु तव्हां गुज़ारियो, यानी तक़रीबन अधु ज़िंदगी तव्हां यानी 30-35 साल त थी विया हूंदा, हा तव्हां ॾिनी आहे हिनखे, तव्हां मुतमिन आहियो इन शोबिज़ जी लाइफ में? असल में जेसि ताईं मुतमिन जी ॻाल्हि आहे त जेतिरो कुझु बि ठहिया आहियूं, जेतिरो कुझु बि मिलियो आहे अलाह जे तरफ़ां, इहो असांजो नसीबु हुयो, पर ज़ाहिर आहे हिकिड़ो एक्टर जो जेको हिकिड़ो एम हूंदो आहे
एक्टर जो एम हमेशह हर एक्टर जो एम हूंदो आहे वॾी स्क्रीन ते वञण जे लाइ। ओसि ताईं असां न पहुची छो त असांजे बदकिस्मती आहे जो असांजे हिन फील्ड में सियासतबाज़ी ऐं जेका ग्रुप बंदी इहे जेकी ॻाल्हियूं आहिनि हिक ॿिए जी टंग छिकणु, हीअ सिंधी आहे, हीअ आहे, हीअ आहे, हीअ क़ौमियत, उन जे करे पोइ असां मथे मूव न करे सघियासीं। ॻाल्हि इहा आहे। सही। न त मां उर्दू ड्रामा मां सम्झां थो त शफ़ी अहमद शाह जी त मां ॻाल्हि न कंदुसि, पर ॿियनि जी बि एतिरी ॻाल्हि न कंदुमि। मां पंहिंजे जनरेशन जेका पंहिंजी बैच आहे उन्हनि में मूं वधीक कया आहिनि। जी हा, जी मां हुनजो शाहिद आहियां। उन्हनि में मूं वधीक उर्दू ड्रामा कया आहिनि। मूं हमायूं साहब 1 to 1 कैरेक्टर कया आहिनि, मूं शब्बीर जान साहब 1 to 1 कैरेक्टर कया आहिनि, अयूब खोसे सां 1 to 1 कैरेक्टर कया आहिनि। हीअं ऐं मञंदा आहिनि त एक्टर वॾो ई सम्झी। मूं नदीम सां कमु कयो आहे, हिसाम काज़ी सां कमु कयो आहे, सभिनी सां मूं कमु कयो आहे ऐं 1 to 1 कयो आहे। पर छा आहे जो जिते बि कास्टिंग में नालो वेंदो हो, पहिरीं त टंगुनि छिकण वारा टंगू छिकंदा, हिनखे छो था कास्ट कयो। इहे इन्हनि ॻाल्हियुनि जे करे पोइ असां पोइ पइजी वियासीं। न त जेकॾहिं इहे ॻाल्हियूं न हुजनि हा त मां तोखे हिते हिन पार्क में नज़र न अचां ऐं ज़ाहिर आहे मां किथे न किथे बिज़ी हुजां शूटिंग में। चलो महिरबानी तुंहिंजी अहमद, इतफ़ाक़ सां मुलाक़ात थी हा ऐं ॾाढी सुठी थी यार। यार चांहि में त पियूं हाणे जेको कुझु रिकॉर्ड थिए थो उन खां पोइ वरी इंशाल्लाह। ठीकु आहे, तुंहिंजी वॾी महिरबानी, वरी ज़िंदगी जेके हिन खे मोड़ ते कर। थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू।